खबर शामिल कयूं पिया मीरपुर साकरू खां। मीरपुर मुलाज़िमनि जो मुआहिदो ख़त्म थियण ऐं पगारूं न मिलण खिलाफ़ एहतजाज। इस्पताल जे मेन गेट आॾो एहतजाज नारेबाज़ी। सिंध हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत मीरपुर जे हवाले थियल इस्पतालुनि जो मुआहिदो ख़त्म थियण खिलाफ़ शेख ज़ैद मेडिकल सेंटर मीरपुर साकरो जी मेन गेट आॾो डॉक्टरनि डॉक्टर मुराद बलोच, डॉक्टर रामचंद, डॉक्टर सलीम मेमन, डॉक्टर सिकंदर ख्वाजा, डॉक्टर मुज़फ़र शाह, मंजूर कलमती ऐं ॿियनि स्टाफ अॻियां दाहींदे चयो त गुज़िरियल 6 सालनि खां कमु करे रहिया आहियूं। हुननि चयो त गुज़िरियल 3 महीननि खां मुआहिदो ख़त्म थी चुको आहे। हुननि चयो त 3 महीननि खां पघार बंदि कई वई आहे। रमज़ान शरीफ़ में बच्चा बुख विघे मरी रहिया आहिनि, पोइ बि नौकिरी ईमानदारीअ सां करे रहिया आहियूं। हुननि चयो त समूरे स्टाफ फाका कशीअ ते मजबूर आहे। हुननि चयो त ईद अवेजी आहे, उन बावजूद पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि। हुननि सिंध सरकार खां मुतालबो कयो त मुआहिदो वधाए असांजूं रहियल पघारूं जारी करे इस्पताल लाइ बजट ॾिनी वञे त जीअं ईंदड़ ग़रीब माण्हुनि जो इलाज करे सघूं। ॿी सूरत में इस्पताल बंदि करे रोडनि ते ईंदासीं। रिपोर्ट कर रहा है परवेज अयाज अली गबोल, मीरपुर साकरू।